हाणे आऊं उस्ताद बुखारी जे हिन ख़ूबसूरत सिटुनि सां ॿी असांजी मानाइती भेण मोहतरमा साबिया सांगी खे दावत ख़िताब ॾींदुसि। त उस्ताद बुखारी चवे थो त ॼमण जे महल जी खुरड़ी बि ज़िंदगी पे हई, वञण जे वक़्त जो फतको बि ज़िंदगी जे नाव। ॼमण जे महल जी खुरड़ी बि ज़िंदगी पे हई, वञण जे वक़्त जो फतको बि ज़िंदगी जे नाव। हसीन गीत नंढे ॿार जी उहा उहा, कभी मौत जो खुटको बि ज़िंदगी जे नाव। अवां जी भरपूर ताड़ियुनि में सिंधी ॿोलीअ जी बेहद ख़ूबसूरत नामियारी शाइरा मोहतरमा साबिया सांगी साहिबा। महिरबानी सजाद। हूअं त मिटीअ जी चपटी आहियां, हूअं त मिटीअ जी चपटी आहियां, जिए सिंध त धरती आहियां। रुसेम सरती सॾेम सामी, धिकेम धरती त पोइ करियां छा। रुसेम सरती सॾेम सामी, धिकेम धरती त पोइ करियां छा। हबीब तोखां छिॼी सघां थो, ज़मीन खां मां छिॼी न सघंदुसि। समुंड जो मां बुख़ार न आहियां, ककर पलव में छॾिन छुपाए। अदीब अखि जो उॿार आहियां, सुकी वञा त बि लिकी न सघंदसि। स्टेज ते वेठल मानाइता महिमानो ऐं साम्हूं वेठल मुंहिंजा भाइरो भेनरो, अस्सलाम वालेकुम। अॼु मुंहिंजे मकाले जो उनवान आहे उस्ताद बुखारीअ जी शाइरीअ में वतन दोस्तीअ जो तसवुर। मां कोशिशि कयां थी त इंतिहाई मुख़्तसिर करे पेश कयां। काफ़ी देरि थी वई आहे, चयो वियो आहे त तमामु थोरो करे ॿुधायो वञे, पढ़ियो वञे। उस्ताद बुखारी सिंधी ॿोलीअ जो तमामु बहितरीनु शाइर, तमामु प्यारो शाइर, तमामु अज़ीम शाइर आहे, जंहिं धरती तोड़े सरतीअ ते बराबरि लिखियो आहे। पर आख़िर में हू धरतीअ ॾांहुं मोट खाए थो। हू पंहिंजे वतन सां मुहबत खे ईमान जो जुज़ नथो सम्झे, पर हू वतन सां प्यार खे मुकमल ईमान थो सम्झे। आड़ाह में आलाण इहो अणथियणी, आड़ाह में आलाण इहा अणथियणी, ऐं सोन में काराण इहा अणथियणी। जंहिं वक़्तु सॼे सिंध बुखारी भुणके, छाला ऐं छाकाणि इहा अणथियणी। उस्ताद बुखारी सिंध सां मुहबत खे इबादत सम्झे थो ऐं इबादत जो दर्जो ॾींदे चवे थो, पुछनि था सिंध ऐं सिंधियुनि जी छो तस्बीह पियो सोरी। पुछनि था सिंध ऐं सिंधियुनि जी छो तस्बीह पियो सोरी। चयुमि हाणे पछाड़ी आहे इबादत जी ज़रूरत आहे। बुखारी सिंध सिंधी ऐं सदा सिंधो नदी क़ाइमु, न कौसर जी न हूरुनि जी न जन्नत जी ज़रूरत आहे। लतीफ़ साईं वांगुरु उस्ताद बि हिकु अहिड़ो शाइर आहे जंहिं ज़िंदगीअ जे सभिनी पासनि ते लिखियो आहे, जे आम ऐं रोज़मर्रा ज़िंदगीअ ते बि लिखियो आहे, त वरी ख़ासि हालतुनि ऐं मौक़नि ते बि लिखियो आहे। जीअं सिंध ऐं सिंधियुनि जी हालत ॾिसी चवे थो, वॾा शहर दहशत जे शोलनि में आहिनि, वॾा शहर दहशत जे शोलनि में आहिनि, नंढा ॻोठ धाड़नि जे खोरनि में आहिनि। हुजे लांग बूटनि या वोटनि जी मौसम, ही गुगदाम सिंधी तसूरनि में आहिनि। याने माशाअल्लाह हुजे तोड़े जमूरियत में सिंधी माण्हुनि लाइ साॻिया ॾोजरा, साॻिया ॾुख, साॻियूं तकलीफ़ूं आहिनि। उस्ताद बुखारी सिंधियुनि खे सूरनि में विझंदड़नि खे बि सुञाणे थो ऐं चए थो के लूणु खणी चहक ॾेई चीर ॾियनि था, के लूणु खणी चहक ॾेई चीर ॾियनि था, के ज़हर भरे ज़ूम करे तीर हणनि था। इंसाफ़ पुछो नाम ॾसियो केरु ई आहिनि, फरियाद चयो मीरत के पीर चवनि था। उस्ताद बुखारी जी शाइरीअ में मज़ाहमत बि आहे ऐं मज़ाहमत जो उहो सख़्तु ऐं सघारो आवाज़ु आहे जेको अॼु बि ऐवाननि खे लोॾे ऐं धोॾे छॾे थो। काल्ह शाह साईं चयो हो, जो से लोड़ाऊ थिया जिनी संधी धीर, मारू अड़ा फ़क़ीर कंहिं ॾींहं ढाणी। ऐं उस्ताद बुखारीअ बि ॼण त अॼु ई चयो आहे, वाहिरू वेरी थिए
पोइ छा कजे, वाहिरू वेरी थिए पोइ छा कजे, रोशनी मेरी थिए पोइ छा कजे, जो करे चोरी डुकी ज़ोरी वरी, सो अची पेरी थिए पोइ छा कजे। उस्ताद बुखारीअ जे वतन दोस्तीअ वारी शाइरीअ में जिते धरतीअ जी मालिकी आहे उते दरियाह जी बि मालिकी आहे, त कारुंज जबल जी बि वारसी आहे। हू हिकु पासे पंहिंजे घर यानी सिंध खे कारुंझर सॾे थो त ॿिए पासे उन जी मालिकीअ जी ॻाल्हि बि करे थो। ओ तूफ़ानो ललकारे चवे थो, ओ तूफ़ानो कारुंझर घर मुंहिंजो आहे, ओ तूफ़ानो कारुंझर घर मुंहिंजो आहे, सरतीलीअ ते चीहे जो आखेरो नाहे, देह देह दग दग कब्ज़ो आहे तर मुंहिंजो आहे, देह देह दग दग कब्ज़ो आहे तर मुंहिंजो आहे, ॻेरे वारो टारीअ ते वाहेरो नाहे। उस्ताद बुखारी हिकु बाशऊर सुजाग ॾाहो शाइर आहे। हुन पंहिंजी शाइरीअ वसीले सिंध में नई जागरता पैदा कई ऐं वतन सां मुहबत जो अज़ीम नगमो लिखियो आहे, जंहिंजो शायदि को जवाब ई न आहे। हथे ख़ाली असीं ज़ुल्मनि सां लड़ंदासीं, लड़णु ॾिसिजो, हथे ख़ाली असीं ज़ुल्मनि सां लड़ंदासीं, लड़णु ॾिसिजो, उमेदु आहे यकीन आहे त खटंदासीं, खटणु ॾिसिजो, जबल ईंदा अॻियां जबलनि जा सीना ॾारे विझंदासीं, बहर हालत असीं मंज़िल ॾे वधंदासीं, वधणु ॾिसिजो। उस्ताद बुखारीअ जी शाइरीअ में संदसि शाइरीअ जो मरकज़ी नुक़्तो वतन दोस्ती आहे ऐं हू पंहिंजी शाइरी वसीले वतन सां मुहबत जो हर चिटो कंदो रहियो आहे। उस्ताद बुखारी शाइरीअ में इंसाननि लाइ दर्द ऐं अमन लाइ विलोड़ ॾिनल आहे। हुन जी शाइरीअ में क़ौम जे लाइ सुजाॻीअ जो पैगाम बि मौजूदु आहे, त उन में नासाणो कलाम बि आहे। हू पंहिंजी शाइरी वसीले हौसलो बि ॾिए थो, हीउ ज़रूरी न आहे हर हर ज़िलज़िलो पैदा कजे, ही ज़रूरी न आहे हर हर ज़िलज़िलो पैदा कजे, क़ौम में लेकिन मुसलसल विलविलो पैदा कजे। मुश्किलातूं ईंदियूं रहंदियूं पर ॿुधो मुश्किल कुशा, मुश्किलातूं ईंदियूं रहंदियूं पर ॿुधो मुश्किल कुशा, हर क़िस्म ते होश सां गॾु हौसलो पैदा कजे। महिरबानी।